शेदादपुर पुलिस ट्रेनिंग कॉलेज में 175 पासिंग आउट परेड तकरीब थी गुजरी। आईजी सिंध पुलिस रिफत मुख्तार राजा मेहमान खास तौर शरीक। एआईजी ट्रेनिंग अब्दुल कादिर कयूम, डीआईजी ट्रेनिंग फैजुल्ला कोरेजो पिण शरीक थियो। पासिंग आउट परेड में 732 रिक्रूट्स एहलकार पास थिया। 262 औरत एहलकार जडे 470 मर्द एहलकार शामिल हुआ। आईजी सिंध पारा पास आउट थींदड़ एहलकारन के दस्ते जो मायनो खेन सलामी ॾिनी वई। प्रिंसिपल पीटीसी एसएसपी साजिद अमीर सिद्धूज़ई आईजी जो शुक्रियो अदा कयो। आईजी सिंध पहिरियां ऐं ॿी पोजीशन खणंदड़ एहलकारन में इनाम ऐं प्रिंसिपल साजिद अमीर सिद्धूज़ई के बेहतर कारकर्दगी ते हुस्ने कारकर्दगी शील्ड तोहफ़े तौर ॾिनी। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।